कुरान मजीद जी सूरह फ़ातिर जी आयत नंबर 5 में अल्लाह रब्बुल आलमीन ने इरशाद फरमायो, अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु इन्ना वअदल्लाहि हक़्क़ुन फ़ला तग़ुर्रन्नकुमुल हयातुद दुनिया वला यग़ुर्रन्नकुम बिल्लाहिल ग़रूर। ए इंसानो, बेशक अल्लाह जो वाइदो हक़ ऐं सच आहे, तंहिं करे दुनिया जी ज़िंदगी अवां सां ठगी न करे, अवां खे दुनिया जी ज़िंदगी धोखो न ॾे, ऐं न वरी धोखेबाज़ शैतान अवां खे अल्लाह जे बारे में धोखो ॾे या शैतान अवां सां अल्लाह जे बाबति का ठगी करे। हिन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन सभिनी इंसाननि खे तंबीह कंदे फ़रमायो त ए इंसानो, अल्लाह जो जेको वाइदो आहे त इंसान खे मरण खां बाद वरी ज़िंदा थियणो आहे। अल्लाह ताला इंसाननि खे ज़िंदा कंदो, जंहिंखे क़यामत जो ॾींहुं चइबो आहे। त क़यामत जो ॾींहुं बरहक़ आहे, उहो ॾींहुं अचिणो आहे ऐं उन ॾींहुं अंदरि इंसान खे पंहिंजी दुनिया जी समूरी ज़िंदगी जो हिसाबु ॾियणो आहे। तंहिं करे अवी दुनिया जी ज़िंदगी खे सभु कुझु न सम्झो। दुनिया जी ज़िंदगी मथां अवां सां दगो न करे, अवां सां ठगी न करे अवी सम्झो त असां लाइ आहे ई सभु कुझु दुनिया जी ज़िंदगी, न बल्कि अवां खे दुनिया जी ज़िंदगी अल्लाह जे अहकामनि जे मुताबिक़ गुज़ारणी आहे, अल्लाह जी रज़ा ऐं ख़ुशनूदी जे मुताबिक़ गुज़ारणी आहे। छो त सुभाणे क़यामत जे ॾींहुं अवां खे इन ई दुनिया जी ज़िंदगी जे बारे में अल्लाह खे हिसाबु ॾियणो आहे। अवी धोखे में या दुनिया जी ज़िंदगी जी ठगी में न अचिजो, बल्कि अल्लाह जे ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारिजो। इहो अल्लाह रब्बुल आलमीन हिन आयत में इरशाद फरमायो। पोइ अल्लाह ताला चयो, वला यग़ुर्रन्नकुम बिल्लाहिल ग़रूर, ऐं न धोखेबाज़ शैतान अवां खे अल्लाह जे बारे में धोखो ॾे या अवां सां ठगी करे। यानी इंसान जॾहिं गुनाह कंदो आहे त कॾहिं त इंसान गुनाह कंदो आहे त इहो ख़्यालु दिलि में ईंदो आहे त अल्लाह त बख़्शण वारो आहे, ऐं गुनाह करियां। जेकॾहिं इंसान इन आसरे इन उमेद सां गुनाह कंदो आहे त इहो हिकिड़ो इंसान खे शैतान धोखो ॾिए थो, इंसान सां दगो कंदो आहे। बेशक अल्लाह रब्बुल आलमीन बख़्शण वारो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां जॾहिं इंसान सचे दिलि सां माफ़ी घुरंदो आहे त अल्लाह ताला बख़्शण वारो आहे। पर इन आसरे गुनाह करणु या गुनाह करण वक़्तु इहो ख़्यालु करणु त हिन वक़्तु आउं गुनाह करियां थो, पोइ अल्लाह ताला मूंखे माफ़ु कंदो, त इहो शैतानी वसवसो आहे, शैतान जो इंसान सां दगो आहे, धोखो आहे। इन खां बचणु घुरिजे ऐं असांखे दुनिया जी ज़िंदगी ख़ौफ़ वारी गुज़ारणु घुरिजे। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे नेक अमल करण जी तौफ़ीक़ ॾे।